बख्शापुर में फुलवाणी डुमकी ऐं बडाणी डुमकी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे खूनी तकरार जो फ़ैसिलो डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जे सरपंच बख्शापुर में थी गुज़रियो। ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ हिकु औरत समेत 13 खून साबित थिया। 4 करोड़ 89 लख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वियो। फुलवाणी डुमकी धुर 3 करोड़ 2 लख रुपया बडाणी डुमकी बिरादरी खे ॾींदी। बडाणी डुमकी बिरादरी 1 करोड़ 87 लख रुपया फुलवाणी धुर खे ॾींदी। जहिड़े दौरान दाख़िल थियल केस ॿई धुरियूं पंहिंजे वकीलनि सां मुशावरत बाद कानून मूजिबि ख़त्म कराईंदियूं। धुरियूं खीर खंडु थी वियूं। मिलियल ॼाण मूजिबि बख्शापुर लॻ बडाणी डुमकी ऐं फुलवाणी डुमकी बिरादरी ॿिनि धुरनि में पुराणे खूनी तकरार जो फ़ैसिलो डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जे सरपंच बख्शापुर में थी गुज़रियो। आबिद खान जतोई, ग़ालिब हुसैन डुमकी, सैयद सिकंदर अली शाह, असगर अली चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई। खूनी तकरार जे निबेरे लाइ ॿिन्ही धुरनि जा बयान कलमबंद कया विया। ॿिन्ही धुरनि जे बयान बाद ॿिन्ही धुरनि जा हिकु औरत समेत 13 खून साबित थिया। ॿिन्ही धुरनि जे बयान बाद फ़ैसिले जी फ़तवा जारी कई वई। जारी कयल फ़तवा में ॿिन्ही धुरनि मथां खूननि ऐं ज़ख़्मियुनि जो कुल 4 करोड़ 89 लख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वियो। फ़ी खून जो एवज़ो 25 लख रुपया मुक़ररु कयो वियो। फ़ैसिले जी फ़तवा मूजिबि फुलवाणी डुमकी धुर 3 करोड़ 2 लख रुपया बडाणी डुमकी बिरादरी खे भरे ॾींदी, जॾहिं त बडाणी डुमकी 1 करोड़ 87 लख फुलवाणी धुर खे भरे ॾींदी। जहिड़े दौरान दाख़िल थियल केस ॿई धुरियूं पंहिंजे वकीलनि सां मुशावरत बाद कानून मूजिबि ख़त्म कराईंदियूं। खूनी तकरार जे निबेरे जी फ़तवा जारी करण बाद दुआ घुरी वई, जंहिं बाद धुरियूं खीर खंडु थी वियूं। इलाइक़े में ख़ुशी वारी लहर छाइंजी वई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़। रांझन निज़ामुद्दीन अब्दुल गनी हर एक कत्ल जे एवज़ो 25 लख, इहो थियो 1 करोड़ 75 लख रुपया। ऐं लियाकत जी घरवारी जी साख उन जे भाउ ख़ादिम हुसैन खे क़ुरान पाक ते चयो त असांजी फुलवाणनि जी गोली सां क़तल थी आहे, जंहिंजो एवज़ो 50 लख रुपया। ऐं हिन धुर जा 22 ज़ख़्मी आहिनि, जंहिंजा 77 लख रुपया ज़ख़्मनि जी एवज़ो थियो आहे। टोटल 3 करोड़ 2 लख रुपया फुलवाणी धुर बडाणनि खे भरे ॾींदा। 3 करोड़ 2 लख रुपया। हाणे आहे नुक़सान धुर ॿिए जो फुलवाणनि जो। फोती हरे क़ाजी बख़्त अली, शाहदोस्त हक नवाज़, राणा खान जे क़त्ल जे एवज़ो अखरे 25 लख रुपया, टोटल 1 करोड़ रुपया। फोती धणी बख़्श जे क़त्ल जी उन जे भाउ इलाही बख़्श साख खईं त मुंहिंजो भाउ जो क़त्ल ख़ादिम हुसैन बडाणी वारनि कयो आहे, उनजो एवज़ो 25 लख रुपया मुक़ररु कयो वियो। टोटल 1 करोड़ 25 लख रुपया। ऐं 16 ज़ख़्मी आहिनि धुर जा, जंहिंजो 62 लख रुपया एवज़ो थियो आहे। टोटल 1 करोड़ 87 लख रुपया ख़ादिम हुसैन बडाणी फुलवाणनि जी धुर खे अदा कंदो। बाक़ी सभिनी धुरनि जो माल, मोटरसाइकिल, डिगी वग़ैरह का बि ॾेती लेती ऐं ॿियो को सामान आहे जंहिं धुर वटि उहो हिक ॿिए खे वापसि कंदा। जेको न मञींदो इनकारी धुर ते क़ुरान पाक जी साख थींदी। बाक़ी ॿियो सामान ज़मीननि जो को माल मरी वियो आहे फायरिंग में, ऐं धुरनि जो जेको ॿियो ख़र्चु आयो आहे केसनि वग़ैरह ते, उहे हिक ॿिए जे ख़र्चनि में नुक़साननि में बराबरि हिक जेतिरा कजनि था। केस कानून मूजिबि निकाल थींदा। फ़िरियादी धुर वकीलनि जी सलाह सां बयानु फेराईंदी ऐं ख़र्चु जवाबदार धुर पाण अदा कंदी। इहो आहे तव्हांजो फ़ैसिलो। अबा दुआ घुरो मुबारक बाबा। ही फ़ैसिलो जेको आहे मुसलियत ख़ातिर तव्हांजो थियो आहे। सभिनी सरदारनि सैयदनि जेके आहिनि मोतबरित आया आहिनि। साईं डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहिबु शिकारपुर मां, साईं मीर आबिद हुसैन ख़ान बि शिकारपुर खां आयो आहे, ऐं मीर ग़ालिब हुसैन ख़ान जी महिनत सां साईं सिकंदर अली शाह, मीर असगर ख़ान चाचड़ साहिब जन सभिनी, साईं हाजी ख़ान साहिब वारनि तव्हांजी मसलियत ख़ातिर महिनत करे तव्हां सभिनी खे हिकु करे छॾियो। दुआ घुरनि बाबा।